जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। दोस्तों, 19 तारीख़ ते श्री कृष्ण जन्माष्टमी जो महापर्व आहे। तंहिं ॾींहुं भगवान श्री कृष्ण जो जनम आदि राति जो थींदो आहे ऐं लॻभॻि सभिनी मंदरनि में इहो उत्सव मल्हाईंदा आहियूं ऐं ॾाढो ई धूमधाम सां इन कृष्ण जन्माष्टमी खे सभई माण्हू मल्हाईंदा आहिनि। विर्त इत्यादि ऐं विशेष झांकियूं, विशेष प्रसादी भोग इत्यादि जो इन में चढ़ंदो आहे ऐं लॻंदो आहे। पर ॻाल्हि ये थी अचे कि भगवान श्री कृष्ण के अॼु पाण जन्माष्टमी खे मञूं सभई था ऐं विर्त इत्यादि बि रखूं था, पर भगवान श्री कृष्ण जेकी ॻाल्हियूं चयूं आहिनि पंहिंजे मुखार बिंदु सां, छा उन ते पाण अमल कंदा आहियूं? हिकु दफ़ा सोचिजो असांजी ॻाल्हि खे। सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां असां तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि ते थोरो इन्हनि कुझु बिंदुनि ते तव्हांजो ध्यानु केंद्रित था करूं कि भगवान श्री कृष्ण जो जनम थियो धर्म जी स्थापना लाइ करे ऐं उन्हनि जो जेको जनम थियो उहो काल ग्रह में थियो हो। जेको कारागृह थींदो आहे उन अंदरि उन्हनि जो जनम थियो। जनम ॾियण वारी माता जनम ॾींदे उन सां उन्हनि जो साथ छुटिजी वियो ऐं ॿी माता उनखे पालियई। त केतिरो ईश्वर थी करे उन्हनि पंहिंजे जीवन में संघर्ष कयो ऐं असुरनि खे ऐं दैत्यनि खे समाप्त करे धर्म जी स्थापना कई। इहे तमामु वॾी ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे असांजे स्वयं जे जीवन जे अंदरि अनुसरण करण जूं ॻाल्हियूं आहिनि कि जॾहिं ज़ुल्म उन जे मामे कयो त उन ज़ुल्म सां जनता खे नियात ॾियारण लाइ, समाज खे नियात ॾियारण लाइ करे समाज खे सुखी करण हेतु उन्हनि जो वध कयो ऐं धर्म जी स्थापना कई। अॼु कई जॻह ते पाण ॾिसूं था कि चंद रिश्तनि जे ख़ातिर पाण कूड़ बि ॻाल्हायूं था, पाण झूठ पाखंड बि करूं था ऐं पाण अलाए केतिरा पाण उन जे पुठियां पाण कूड़ जे मथां कूड़ बि ॻाल्हायूं था। पोइ चाहे उहो भाउ भेण जो रिश्तो हुजे, चाहे माता पिता जो रिश्तो हुजे, चाहे कहिड़ो बि हुजे। त श्री कृष्ण पंहिंजे जीवनी जे अंदरि अनेको लीलाऊं कयूं आहिनि, अनेको ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, अनेको पंहिंजी छोटी छोटी ॻाल्हियुनि में ॾाढा वॾा वॾा सारांश चया आहिनि जेके सम्झण जी हर मनुष्य खे ॾाढी वॾी आवश्यकता आहे। हेतिरी जेकी गीता उन्हनि पंहिंजे मुखार बिंदु सां चई आहे। अॼु उन हिकु हिकु अखर में वास्तविकता है ऐं बिल्कुलु सार आहे कि जो हो रहा है मेरी इच्छा से हो रहा है, जो होगा मेरी इच्छा से होगा और जो हुआ है मेरी इच्छा से हो रहा है, मेरी इच्छा से हुआ है। अर्थात उन्हनि जेका अखर चया आहिनि अॼु दुनिया उन्हनि खे भुलाए चुकी आहे। दोस्तों, अगरि उन्हनि जे जीवन जे जेको उन्हनि गीता जे अंदरि अखर चया आहिनि या जेका उन्हनि लीलाऊं कयूं, जेका उन्हनि कमु कया आहिनि, अॼु अगरि तव्हां उन्हनि जे मथां बि अमल था करे वठो त तव्हांजो जीवन स्वर्ग थो ठही वञे। जीअं श्री कृष्ण साहिबु चयो आहे कि ज़ुल्म करण वारे खां वधीक ज़ुल्म जेको सहींदो आहे न उहो वधीक दोषी थींदो आहे। कारण कि ज़ुल्म करण वारो त कमु आहे ज़ुल्म करणु, पर सहण वारो उन खां वधीक पाप जो भागी हिन लाइ करे आहे कि उहो उनखे बढ़ावो पियो ॾे। उहो ई श्री कृष्ण ऐं कंस वारो किस्सो सम्झी लाहियो कि ज़ुल्म कंस बि कयो ऐं हिन जो मामो हो, लेकिन उन्होंने खे समाप्त कई न। त उअं ई पाण खे पंहिंजे जीवन जे अंदरि केरु केतिरो बि ज़ुल्म करे उन जी आवाज़ खणणी अथव, तव्हांखे आवाज़ खणणी अथव। इहे कान्हे ॾिसणो कि इहे असांजा पिता आहिनि, माता आहिनि, भाउ आहिनि, भाॼाई आहिनि या अन्य कोई रिश्तेदार आहिनि या समाज जा ठेकेदार आहिनि या समाज जा नेता आहिनि या असांजी कंहिं पार्टी विशेषता आहिनि। असांखे ज़ुल्म जो कॾहिं बि सहणो कान्हे, उन जी आवाज़ खणणी आहे। ऐं कृष्ण जन्माष्टमी ते तव्हां सभिनि खे लख लख वाधायूं आहिनि सिंधी समाचार राजस्थान जी समस्त टीम जी तरफ़ां। ऐं असां इहे ई तव्हांखे चईंदासीं कि श्री कृष्ण जन्माष्टमी हर्षो उल्लास सां गॾु मल्हायो। जेको तव्हांजो मन थो चए, विर्त रखो, मंदरनि में वञो, मथो टेको, कुझु जेको तव्हांजे मन में अचे थो तव्हां करो, पर यादि रखो सदाईं भगवान श्री कृष्ण जेकी ॻाल्हियूं चयूं आहिनि
उन्हनि जे मथां बि तव्हांखे ध्यानु ॾियणो अथव, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे पंहिंजे जीवन में लाहिणो अथव, उन्हनि जो अनुसरण करणो अथव। ऐं विशेष ॻाल्हि कि भॻवान श्री कृष्ण जे मुखार बिंदु सां जेकी श्रीमद भागवत गीता जेकी चई अथनि उहो हर घर में हुजणी घुरिजे ऐं उनखे पढ़ो ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते अनुसरण तमामु ई वधीक हिन टाइम ते इहो जेको युग हले पियो हिनखे चईंदा आहिनि काल युग बि हले, हिन टाइम ते कलयुग बि हले। त इन टाइम ते भॻवान श्री कृष्ण जे मुखार बिंदु सां जेकी श्रीमद गीता भागवत निकितल आहे, जेकी चयल आहे, उन्हनि जे अनुसरण जी तमामु वधीक आवश्यकता आहे। तो दोस्तों हिकु दफ़ा वरी तव्हां सभिनि खे भॻवान श्री कृष्ण जन्माष्टमी जी बहुत बहुत बधाई, हार्दिक शुभकामनाऊं। ऐं श्री कृष्ण भॻवान तव्हां सभिनि जे परिवार में ख़ुशहाली आणे, अहिड़ी असां कामना था करूं। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।